Guys, I'm Danish Mahdi and I hope you subscribe my YouTube channel. If not yet, then kindly subscribe it and share it with your friends. मैं मौजूद है मेरा जमशोर में। आज जो खास गाल ये है जो सेलिब्रेट कर रहे हैं होली, which is the festival of colors, festival of joy and मतलब इन में तव्हां जो आहे सो जेके बि ख़ूबसूरत रंग आहिनि उहे कभी घणी करे मोहबत जो इज़हार कंदा आहियो, पीस जो इज़हार कंदा आहियो, ऐं जेको बि रिलीजियस हुनजी हिस्ट्री आहे उहा तव्हां पाण भई बाबा गूगल खां पुछी सघो था। पर बहरहाल जो आहे असां हिते पंहिंजे दोस्तनि सां गॾिजी करे जेके असांजा क्लासमेट्स आहिनि उन सां गॾिजी करे सेलिब्रेट करे रहिया आहियूं। होली मूंसां गॾु मौजूदु आहे मिस्टर जवाद अहमद, अस्सलाम वालेकुम, ऐं मिस्टर हुबली, अस्सलाम वालेकुम। सो असां जो आहे तव्हां रंग न आयो हिकदमि मज़ो न आयो रंग में, हाणे जो आहे स्टार्ट थी आहे ऐं असां जो आहे हिकु ॾींहुं पहिरियां सेलिब्रेट करे रहिया आहियूं होली। सुभाणे आहे हुनजे करे छो त असांजा जेके क्लासमेट्स आहिनि सुभाणे होली सेलिब्रेट करणु पंहिंजे पंहिंजे मतिलबु घर न वेंदा, तंहिंजे करे असांजो आहे सोचियोसीं था जी हिकु ॾींहुं मतिलबु एडवांस में असां हुनखे सेलिब्रेट कयूं। असां रंग थोरो लॻायो, हुनजी वजह इहा आहे त असांजी कुझु ई वक़्त में वरी जो आहे सो ICT जो आहे असांजी लेब आहे जंहिंमें जो आहे प्रेज़ेंटेशन आहे जो आहे असांजी, ऐं उहा बि हिकिड़ी वॾी मतिलबु सुठो हुन में मज़ो ईंदो छो त हुन में जेका प्रेज़ेंटेशन आहे उहा असांजी आहे व्लॉग जे बारे में, ऐं उनजे हवाले सां जेको व्लॉग आहे उहो बि मां जो आहे सो हुन में ॾेखारींदासीं। उते प्रेज़ेंट बि करिणो आहे त ज़ाहिर आहे असांखे रंग वग़ैरह एॾो न हणाइणो आहे, पर हुन जे बावजूदि असां रंग लॻायो था ॾिसी सघो था। माना कीअं थो फील थिए अॼु पंहिंजे मतिलबु जेको तव्हांजो रिलीजियस फेस्टिवल आहे हुनमें? तव्हां ॾाढी ख़ुशी थी रही आहे, असां सेलिब्रेट करे रहिया आहियूं छो जो माना हिते असां ई माना कुझु ई रेशियो आहे हिते, ऐं असांखे तव्हां जहिड़ा दोस्त जेके पार्टिसिपेट करे रहिया आहिनि उनखां वधीक असांजे लाइ ख़ुशी जी ॻाल्हि थी रही आहे। तव्हां सां गॾिजी करे जेके मतिलबु नॉन हिंदूज़ आहिनि उहे बि गॾिजी सेलिब्रेट कराइनि, इहा बि हिकिड़ी ख़ुशी जी ॻाल्हि आहे। तव्हां मतिलबु छा चवणु चाहींदो हिन जे मुताबिक़ इहा आहे त माना हीउ हिकु सुठो पैगाम आहे इंसानियत जे लाइ, त माना असांखे माना कंहिं क़िस्म जी तफ़ावत न रखणु खपे। माना जीअं होली जा रंग आहिनि इहे असांखे पंहिंजी ज़िंदगी में हाँ होली जा रंग माना रंग अहिड़ा होली जे रंगनि जहिड़ा पखेड़नि खपे। इहा त मतिलबु ॾाढी ज़बरदस्त ॻाल्हि आहे। जीअं मतिलबु होली में तव्हांजा रंग हूंदा आहिनि उहे असां पंहिंजी ज़िंदगी खे बि जेकॾहिं रंग सां भरे छॾियूं, पंहिंजी सोच खे बि जेकॾहिं असां हिननि रंगनि सां ख़ूबसूरत रंगनि सां भरे छॾियूं त ज़ाहिर आहे त असांजी ज़िंदगी जेका आहे उहा आसान थी पवंदी ऐं असांजी जेका दुनिया आहे उहा ख़ूबसूरत थी पवंदी। प्रेजेंटेशन भी अच्छो सगळ्या सफा हाल बदला दिया मोबाइल मुझे के चार्ज गाल चढ़ी गई ना मोबाइल में कलर लगी हुआ पैसा होना यार सही है क्या रात में लगी हेलो ना ले ओ अरे चलिए यार हेलो गाइस वी आर एंडिंग आवर व्लॉग हियर उन्हें कर शोदा जो शॉर्ट आहे यूनिवर्सिटी में आयो तंहिंजे करे असांखे मतिलबु थोरो कमकार बि आहे। सो होप यू लाइक इट, सब्सक्राइब